असां हुन में मोबाइल फ़ोन, मोटरसाइकिल ऐं कैश थी सोन सोन बि आहे मगर हिन ताईं जेका स्नैचिंग जेका आहे हुन ते DSP साहब खे मां इहे इंस्ट्रक्शन ॾिनो त जेको हुननि लिखायो आहे स्नैचिंग वारे में त इहे सभु शयूं जेका हिन शइ रिकवर थी आहे उन साम्हूं रखी आहे मज़ीद हिन ते इनशाला कमु कंदासीं ॿियो थी सघे थो हुनजो जवाबदार जेको आहे जेको पाण जेके गिरफ़्तारी ॾिनी आहे थी सघे थो उनखे मालूमात जहिड़ी शइ जी उहा हुननि पाण गिरफ़्तारी ॾिनी आहे उहा तव्हां सां शेयर करे हुनजो नालो बि आहे क्लियर थियो आहे वग़ैरह उन्हनि पाण ई गिरफ़्तारी ॾिनी आहे ख़बर पए त अरेस्ट थी वियो आहे हुनजे करे उन्हनि पाण ई इंसिडेंट करे छॾियो। अच्छा सांगड़ में अलहमदिल्ला पुलिसिंग थींदी नज़र अचे पई ऐं असीं कॾहिं कमु कयूं पिया पुलिस खां माज़ी में जेके साईं हुआ हिते ऐं अव्हांजी बहरहाल तव्हांजी टीम जी अव्हांजी मंशा ख़ासि तौर ते जेको समाजी किराए माण्हू हुनजे हवाले सां तमामु सारा जी कारकर्दगी आहे असांजो अॻु में बि पाण हिते मिलियासीं त उहो मूं अर्ज़ु कयो पियो त हिते जेको असांजो ॾोह आहे जो मोटरसाइकिल वारा उहो अञा ध्यान जी ज़रूरत आहे हुनखे ईअं कोन्हे त कमु कोन थी करे पुलिस अॼु वरी तव्हां ॿुधायो असांखे टे माण्हू हिकिड़ो इहो ॿियो अवां प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई अफ़ज़ल जे हवाले सां असुल जेके हमारा आहिनि उहे अलाए ॿधा आहिनि अलाए कोन इन हवाले सां असल त ॿधी चुका आहियूं असां फैसिलिटेटर जेके आहिनि उहे रहनि था हुन ते ॾिसो बिल्कुलु कमु पियो असां हुन ते कयूं पिया ऐं टेक्निकल हिसाब सां बि ऐं जेको असांजो ह्यूमन इंटेलिजेंस वारो उन ते बि कमु कयूं पिया असां सां ॿुधई बि राब्ते में आहियूं असां कल्ह बि ट्रेनिंग मुलाक़ात करे विया आहियूं ऐं DSP साहब CI इंचार्ज SHO इंचार्ज जी टीम ठहियलु आहे हिन में इनशाला मां खां पहिरियां बि कयूं त इहे बि अरेस्ट थींदा पर असल जेका हुयो असांजो ब्लाइंड मर्डर हुयो जेके करण वारा हुया जेके शूटर हुया उहे मेन असां अरेस्ट करे छॾियासीं उन्हनि जी पॉइंटेशन उन्हनि जी जेका ॻाल्हि थी आहे उन्हनि नाला बि ज़ाहिर करे चुका आहिनि नाला ज़ाहिर बि थी विया आहिनि असां केस में नाला उन्हनि खे नॉमिनेट बि कयो आहे जेके असांजे तरफ़ खां जेका पुलिस जी तरफ़ खां जेका बहितर खां बहितर कार्रवाई उहा असां कई आहे ऐं उनखे कोर्ट ऑफ लॉ में बि पेश कयोसीं उनखे असां मज़ीद जेको आहे उन्हनि जा बयानात बि करायासीं उनजी शुरुआत बि कराईंदासीं त इहे सभु शयूं जेके आहिनि असां इंश्योर कयोसीं रही ॻाल्हि जेके माण्हू टंडियादम में पुलिस जूं कार्रवायूं 6 जवाबदार गिरफ़्तार 1 कार 7 मोटरसाइकिलूं 1 फटो रक्षा 3 लख रोक 4 पिस्टल 20 किलोग्राम चर्स बरामद धारदार केस दाख़िल। रिपोर्ट मूजिबि टंडियादम में पुलिस पारां मुख़्तलिफ़ कार्रवायूं जारी आहिनि इन सिलसिले में SSP सांगड़ मीर सद्दाम हुसैन ख़ासकेली DSP ऑफिस में DSP एजाज़ अहमद मेमण सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। टंडोआदम सिटी ऐं B सेक्शन पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं करे 6 जवाबदारनि झंडो कीरियो फैज़ान अली राजपूत राशिद महमूद राजपूत माशूक अली कीरियो अली गुल परियाड़ ग़ुलाम रसूल ख़ासकेलीअ खे गिरफ़्तार कयो आहे जिन जे कब्ज़े मां चोरी थियल 1 कार 7 मोटरसाइकिलूं 1 फटो रक्षा 4 पिस्टल 3 लख रुपया रोक 20 किलोग्राम चर्स 100 लीटर देसी शराब बरामद करे धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। हिकु सवाल जे जवाब में हिन ॿुधायो त अफ़ज़ल लुंड वारे वाक़े जी जांच हलंदड़ आहे रहियल जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। सेफ सिटीअ बाबति सवाल जे जवाब में हिन चयो त फंड्स जी खोट आहे इन हवाले सां डोनर्स सां ॻाल्हायो आहे महांगाई ऐं डॉलर जे अघु वधण सबबि प्रोजेक्ट जो काथो वधी वियो आहे कोशिश में आहियूं त जल्द मुकमिल थी वञे। वफ़ा रज़ा इबरत न्यूज़ टंडोआदम।